साईं मुझा हिकड़े मुल्क जो बादशाह घणी ज़ुल्म कया ऐं काफ़ी माण्हुनि जूं गिलाऊं वग़ैरह कई, गुनाह वारा कम कई। तो हाणे बादशाह जी दिलि में रहम पैदा थी वियो। अचानक आख़िरकार रहम मुंहिंजी दिलि में अची वियो। इहे सभु कम हुन छॾे ॾिना, गुनाहनि वारा कम, माण्हुनि जी गिला ऐं ज़ुल्म छॾे ॾिनो। हाणे बादशाह चयो त अलाह जी इबादत कजे, बुरा कम छॾजनि। हाणे हिकु चकर बादशाह ईअं वेठो हुजे त बादशाह वटि हिकिड़ो वली आयो, अलाह जो वली बादशाह वटि आयो। बादशाह उनखे खाधा तरह तरह जा ताम खाराया ऐं बादशाह उन वली खे राहियो पाण वटि। हाणे बादशाह वली खे चवणु लॻो त वली ॻाल्हि ॿुध, तूं बि अलाह जो वली ऐं चई हाओ, चई मूं गुनाह वग़ैरह तमामु जाम कया, पहिरीं ज़ुल्म तमामु जाम कया, हाणे इहो कमु मूं छॾे ॾिनो। हाणे मूंखे ॿुधा त मुंहिंजा गुनाह अञा घणा आहिनि ऐं इहे लहंदा या कोन लहंदा। त वली चवणु लॻो उन बादशाह खे त हल ॿाहिरि हलूं था। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है। बादशाह ऐं वली ईअं ई घुमंदा फिरंदा ॿाहिरि निकिता। हाणे अॻियां हिकिड़ो तमामु वॾो गंद जो ढिग लॻो पियो हुजे, 10-15 फुट डिघो ऐं चङो ख़ासो वेकिरो बि हुजे, गंद जो ढेर, मतिलबु त ढिग वॾो। त वली चवणु लॻो बादशाह खे त बादशाह ॾिस गंद जो ढिग ढेर लॻो पियो, चई हाओ, चई हाणे एतिरा अथई तुंहिंजा गुनाह, चई एतिरा, चई हा एतिरा, चई पोइ हाणे बादशाह चवणु लॻो वली खे त बादशाह चवणु लॻो त वली चवणु लॻो बादशाह खे त बादशाह हाणे इहो गंद तोखे खाइणो पवंदो, हालांकि क़यामत में ही गंद तोखे खाई दंग करणो पवंदो, तॾहिं वञी गुनाह तुंहिंजा लहंदा। त हिते बादशाह जॾहिं इहो वली जे वातां इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह मथे ते हथु ॾेई हेठि वेही रहियो। त हिते वली चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह ख़ैर आहे, चई बसि ॻाल्हि न पुछ, हाणे हेतिरो गंद ढेर मूं इहो कयो, गंद कयो, गिलाऊं माण्हुनि जूं कयूं, हाणे हेतिरो ढिग ई क़यामत में केरु खाईंदो। चई हाणे आहे इहो। त बादशाह चवणु लॻो वली खे त वली ॻाल्हि ॿुध, इनी जो को हल वग़ैरह आहे या न? त हिते वली चवणु लॻो उन बादशाह खे त बिल्कुलु इन मसइले जो हल बि आहे। चई पोइ मूंखे ॿुधा, चई हल। हाणे उहो वली बादशाह खे वठी सिधो महल में आयो। बादशाह पुछा करणु लॻो त हाणे ॾे ख़बर इहो गंद जो ढेर कीअं ख़तमु थी। त हिते वली चवणु लॻो बादशाह खे त हाणे तोखे अहिड़ो कमु करणो पवंदो जीअं तुंहिंजी माण्हू गिलाऊं कनि, तुंहिंजी माण्हू गिलाऊं कनि, तोखे अहिड़ो कमु करणो पवंदो, पर कमु तोखे सुठो करणो पवंदो, कमु बि सुठो कर ऐं माण्हू तुंहिंजी गिला कनि, पोइ इहो गंद जो ढेर ख़तमु थींदो। त बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है। हाणे वली उतां उन बादशाह खां मोकिलाए सो त हलियो वियो। हाणे अची राति थी त बादशाह परेशान हुजे, चवणु लॻो त हाणे कमु बि सुठो करियां ऐं माण्हू मुंहिंजी गिला कीअं कनि। जे अगरि आऊं अहिड़ो को कमु करियां वरी माण्हू जे वाखाण कनि, हेॾा कुझु कनि या छा कनि जा, पर हाणे कीअं करियां, गुनाह वारो कमु कंदा त वरी बि गंद जो ढेर वधी वेंदो। हाणे सुठो कमु करियां, माण्हू गिलाऊं कनि, इहा ॻाल्हि ठहे कोन्दी, आख़िर कीअं करियां। वज़ीर आयो। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत ॾे ख़बर, परेशान लॻो पियो, ख़ैर आहे तोसां। त खणी बादशाह सॼी ॻाल्हि करे वज़ीर खे ॿुधाए त हाणे हीउ मसइलो हीउ आहे। हाणे वली आयो, मूंखे चयो त गंद जो ढेर तो एॾो गंद कयो आहे, गुनाह गिला कई अथई, हाणे तोखे क़यामत में खाइणो पवंदो। हाणे उन हल जो माना मूं मसइले जो हल पुछा कई वली खां, त वली मूंखे चयो त को हाणे कमु कर अहिड़ो, कमु बि सुठो हुजे, गुनाह वारो कमु न कर ऐं उन कम जी माण्हू तुंहिंजी गिला कनि। हाणे परेशान आहियां, अहिड़ो कहिड़ो कमु करियां। हाणे जेकर को गुनाह वारो कमु कंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू गिला कंदा, गुनाह वारो कमु कंदा त वरी गंद जो ढेर वधी वेंदो। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तव्हां परेशान न थियो, तव्हांखे आऊं ॿुधायां थो त आख़िर तोखे छा करिणो पवंदो। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वारो कर ॿुधा। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तूं पढ़ो हला, तूं बादशाह माण्हू ऐं पढ़ो हला त ॻोठ में शहर में हिकिड़ी छोकिरी मूंखे ॾेई वञो 3 सालनि जे लाइ, तूं बादशाह ऐं तोखे केरु झलींदो बि कोन। सॼी ॻाल्हि वज़ीर बादशाह खे सम्झाए छॾी। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, वज़ीर पढ़ो हलराए छॾियो। बादशाह त हाणे बादशाह हुजे, हाणे हू त बादशाह रपा कए, पर ही हिकु कहाणी आहे। हाणे हिन ॿुधो हुन ॿुधो, हाणे बादशाह जो हुकुम हुजे। हाणे जंहिं वटि कुंवारी छोकिरी हुई उहो छोकिरी अची बादशाह खे ॾेई वियो। हाणे जाम छोकिरियूं गॾु थियूं बादशाह वटि, कुंवारियूं छोकिरियूं। बादशाह जो हुकुम हो, चयो बादशाह ऐलान कयो त हाणे ईअं थिए तो हाणे सभु छोकिरियूं कुंवारियूं छोकिरियूं बादशाह खे माण्हू ॾेई विया। हाणे छा कनि वीचारा, हाणे जे अगरि न कंदा त बादशाह जे हथां मरनि था। बादशाह जी हाणे विच ई का ॿी प्लानिंग हुजे। त हाणे छोकिरियूं तमामु जाम गॾु थी वियूं, कुंवारियूं छोकिरियूं, किथे ॻोठ जूं, किथे शहर जूं, बादशाह जी बादशाही जूं। हाणे बादशाह छा कयो, चौधारी हिकिड़ो वॾो कोट ॾियारियो।
उते कुछ कोठियूं ठाराई, वॾो कोट ॾियारे छोकिरियुनि खे उन मंझि राही। उते ई रहियूं छोकिरियूं ऐं उते 2 दासियूं मुक़ररु करे रखी। ऐं बादशाह चयो उन दासियुनि खे त हिन छोकिरियुनि जी तोखे पारत अथई ऐं को बि मर्द माण्हू अंदरि हिन कोठी में न अचे ऐं न ॾिसां। जेका बि शइ हिननि खे खपे सा हिननि खे ॾिजां। त दासियूं चवण लॻियूं चलो ठीकु आहे। खैरनि जो हिकिड़ो 2 ॾींहं गुज़रिया, बादशाह बि आयो उन छोकिरियुनि वटि। बादशाह छोकिरियुनि खे चवणु लॻो त अमी परेशान न थियो, अमी मुंहिंजूं धीअरूं आयो ऐं पोतियूं चादरूं खणी आयो। सभिनी छोकिरियुनि खे हिकिड़ी खे माना ओढारी बादशाह चवणु लॻो त अमी मुंहिंजूं धीअरूं आयो, कुझु टाइम जे लाइ आउं हिते अव्हां खे रखां थो। इन ॻाल्हि में बि को राज़ आहे, तव्हां हिते मूं वटि मौजूदु अव्हां कंहिं बि शइ जी तकलीफ़ परेशानी न थींदी, ख़ौफ़ न करियो। हिते अव्हां खे को बि ख़तरो कोन्हे। को बि मर्द माण्हू अचे, कुझु बि हिते अचे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो ऐं का बि शइ अव्हां खे खपे त हिन दासियुनि खे चोजो अव्हां खे मिली वेंदी। छोकिरियूं चवणु लॻियूं चलो ठीकु आहे। हाणे होॾां माण्हुनि खे ख़बर पई त बादशाह नौजवान छोकिरियूं, कुंवारियूं छोकिरियूं पाण वटि रहियूं आहिनि माण्हुनि जूं, ऐं बादशाह अयाशी करे थो। रोज़ हिकिड़ी छोकिरी लॻे थो त पाण वटि घुराए थो उते। हाणे माण्हू बादशाह जूं गिलाऊं करणु लॻा त हेड़ो बणिया बादशाह कुंवारियूं छोकिरियूं काफ़ी छोकिरियूं घुरायूं ऐं उन्हनि सां गॾु राति गुज़ारे थो। हाणे हुन गिला कई अची बादशाह जी गिला थी। हाणे हालांकि बादशाह त ईअं न पियो करे, पर माण्हुनि अची बादशाह जी गिला कई। हाणे नेठि साल अची इन ॻाल्हि खे थी वियो। बादशाह जी गिला जिथे किथे हली वई। वज़ीर अची बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत, हाणे तुंहिंजी त वॾी गिला थी वई। चई हा चई भले गिला माण्हू कनि, गुनाह मूं तां लहनि। तो हाणे नेठि अल्लाह जो वली उहो साॻी आयो बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो वली ॾे ख़बर कीअं कई। त बादशाह सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त मूं हीअ कमु हीअं कयो आहे। चई पोइ हल त हलूं ॿाहिरि ॾिसी अचूं। तो वली उन बादशाह खे वठी सिधो आयो ॿाहिरि आयो। छा ॾिसे उहो गंद जो ढेर ढिग जेको सो सॼो ख़तमु थी वियो, बाक़ी थोरो घणो हुजे। त हिते बादशाह चवणु लॻो वली खे त वली गंद जो ढेर ढिग जेको हो सो ख़तमु थी वियो आहे, बाक़ी थोरो रहियो आहे। चई ॾिठई न, हाणे तो कमु बि सुठो कयो। माण्हू तुंहिंजूं गिलाऊं कंदा रहिया, हुननि जूं नेकियूं तोखे मिलियूं। माण्हू जेके गिला वग़ैरह तुंहिंजी कई उन्हनि जूं नेकियूं तोखे मिलियूं ऐं इहो गंद ढेर जेको सो आयो हुननि जे हिसे में, उहो खयो हुननि। चई पोइ हाणे बाक़ी थोरो ई आहे। चई बसि सबर कर, अञा इहो गंद बि ख़तमु थी वेंदो। वली वरी उन बादशाह खां थी ऐं वरी हलियो वियो। बादशाह आयो तो चवणु लॻो पंहिंजे सिपाहियुनि खे त वञी माण्हुनि वटि वञो, अञा बि मुंहिंजी गिला जाम करायो। त हाणे माण्हू कुझु आया, सो हाणे उते सुठा माण्हू बि हुआ के अलाह वारा। तो हाणे उहे सिपाही भेस बदिली करे अची उन अलाह वारे माण्हुनि खे, उहे बि को सुठा माण्हू हुनखे चवणु लॻा त यार बादशाह वॾो ज़ालिम आहे। ॻोठ जूं कुंवारियूं छोकिरियूं पाण वटि रायो वेठो आहे, डेली राति जो उन्हनि सां गॾु गुज़ारे थो। अलाए छा ख़बर कोन्हे, वॾो ज़ालिम बादशाह आहे। त हिते उहो माण्हू जेके अलाह वारा हुआ उन्हनि चयो त ख़बर न आहे असां बादशाह खे कहिड़ो अखियुनि ॾिठो आहे। बादशाह जी मर्ज़ी, बादशाह सां असां त ॾिठो कोन्हे, असीं कीअं चऊं, असीं बादशाह जी गिला कीअं करियूं। त बादशाह अहिड़ो आहे, असां न ॾिठो, जेको कंदो सो पाण भरींदो। सो हाणे अलाह वारा माण्हू उहो कंहिंजी गिला न कंदा। उन्हनि खे ख़बर आहे त हर को पंहिंजी क़बर में पाण वेंदो, पाण भरींदो। सो हुननि इहा गिला न कई। हाणे नेठि 6 महीना ॿिया थी विया। कुझु गिलाऊं ॿिया माण्हू जेके हुआ से कंदा रहिया। तो माण्हू अक्सर कंहिंजी न कंहिंजी गिला कंदा आहिनि, बुराई सोचींदा आहिनि। तो नेठि उहो गंद ख़तमु थियो। अलाह जो वली बि अची बादशाह वटि पुॻो। तो बादशाह ऐं वली वरी ॿाहिरि आया त गंद जो ढेर ख़तमु थी वियो हुजे। त वली चवणु लॻो बादशाह खे त बादशाह माण्हू तुंहिंजूं गिलाऊं तमामु जाम कयूं, कमु तो सुठो कयो ऐं गिला तमामु जाम थी, तुंहिंजो गंद जेको सभु उहो खणी आ ऐं उन्हनि जूं नेकियूं तोखे मिली। वली उन बादशाह खां मोकिलाए हलियो वियो। हाणे बादशाह आयो वापसी पंहिंजे महल में। हाणे आयो उन छोकिरियुनि वटि। छोकिरी चवणु लॻो त हाणे अमी आज़ादु आहियो ऐं आऊं अव्हां जी शादी कराईंदसि। जिथे बि अमी शादी कंदियो त अव्हां जो ख़र्च जेको बि आहे सो आऊं भरींदसि। तो बादशाह नेठि उन छोकिरियुनि खे आज़ादु कयो, मथे ते पोती ॾेई ऐं चई मुंहिंजूं धीअरूं आयो। तो हाणे उहे छोकिरियूं सभु आज़ादु थियूं। के माना पंहिंजे माइटनि सां मिलियूं, के किथे जिथे हुनजा माइट हुआ। सो हाणे हुननि खे ख़बर पई त बादशाह अहिड़ो माण्हू हो कोन। बादशाह त इहो सुठो कमु कयो। असां त अजायो बादशाह जी गिला कई, गिला करे करे असां त माॻे ॿीणा टीणा गुनाह खया। तो हाणे नेठि बादशाह उन मालिकिन खे चयो त मूं कुझु बि अहिड़ो न कयो, मूंखे हुआ पंहिंजा गुनाह लाराइणा। तो तव्हां मुंहिंजी गिला वग़ैरह तमामु जाम कई। तव्हां जूं न्याणियूं, तव्हां जूं छोकिरियूं ही बि मुंहिंजूं धीअरूं आहिनि। तो हुननि खां तव्हां पुछा करे मूं को बि अहिड़ो ग़लति क़दम न खयो। ही मुंहिंजूं धीअरूं आहिनि,
हिननि खे जिथे बि पढ़ाईंदो त हिन जी शादियुनि जो ख़र्च जेको बि हूंदो सो आऊं कंदसि। तो माण्हू ॾाढा ख़ुशि थिया त बादशाह तमामु सुठो माण्हू ऐं नेकी वारो कमु करे पियो। तो अवा नेठि बादशाह जेको गंद जो ढेर हो, जेको बादशाह गंद कयो हो, तो वली हुनखे इशारो ॾेई ॿुधायो हो, सो उहो ख़तमु थियो। तो दोस्तो माण्हू कंहिंजी बि गिला न करे, छॾे माण्हू इन पचर खे कंहिंजी बि गिला न करे, न त उहे गुनाह पाण ते चढ़ंदा ऐं पंहिंजूं नेकियूं उन्ही खे मिलंदियूं। हाणे हर को पंहिंजी क़बर में पाण वेंदो, न ई को पंहिंजी क़बर में ॿियो ईंदो, न ई पाण उन जी क़बर में वेंदासीं। तो जेको करे थो सो भरींदो, कंहिंजी बुराई या कंहिंजी गिला न करणु खपे। तो दोस्तो ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह।